हेलो गाइस, क्या हाल है। ये अने थर पार्क जा मंज़र जैसा व्यासी तो एक घराट दोस्त गॾिजी वियो। उनके चयोसीं खीर बीहार उठिंजो तो खीर पीआरे। तमाम खूबसूरत मंज़र हुआ। हाली हवाली थियासीं सोचोसीं त दोस्तनि सां बि शेयर करणु लाज़मी है। तो ये उठी आहिनि, ये मुंहिंजो दोस्त ये उथिया ॾुए पिया। तव्हांखे कींदा लॻनि थर पार्क जा मंज़र इहो कमेंट में राय ॾिजो। असांजो व्लॉग तव्हां किथां किथां खां ॾिसो पिया इहो ॿुधाइजो। 2 ॾींहं थी विया असां व्लॉग ठाहे न सघियासीं, थोरो कम में मजबूर हुयासीं इनजे करे। तो अॼु इहे असांजो दोस्त गॾिजी वियो खीर पीआरे। खीर पीतोसीं चयोसीं दोस्तनि सां शेयर करे छॾियो। तो ये लाजवाब थर पार्क जा मंज़र तव्हांखे कीअं पिया लॻनि कमेंट में राय ज़रूरु ॾिजो। वधीक थर जूं वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। इंशाल्लाह वरी अगले व्लॉग में तव्हां सां मिलंदासीं। ऐं हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी। ओके, खुदा हाफ़िज़।